अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। खोड़े खणम सुपरी खई ता खोड़ आदत जा अखियुनि जी सनेई निभाइज तोड़ मुंह में आइबन कोड़ तूं पाण सुञाणिज सुपरी। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 24 जुलाई 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। तोड़े जो पाण वटि सिंध में निज जमहूरी हुकूमत आहे। उहा जमहूरी हुकूमत जेका जीअं कामयाबु थी ईंदी रही आहे उहो बि पाण खे पतो आहे। हाणे त ईअं महसूसु थियणु लॻो आहे ॼण त उन हुकूमत अवाम खां एहतिजाज जो हक़ बि खसे वरितो आहे। कराची प्रेस क्लब ॿाहिरां केतिरनि ई ॾींहंनि ताईं एहतिजाज कंदड़, पुलिस खाते में सिपाही ऐं तालीम खाते में उस्तादनि जे नौकरियुनि लाइ टेस्ट पास उमेदवारनि जे एहतिजाजी कैंपनि ते पुलिस काह करे उन्हनि कैंपनि खे पटे मुज़ाहिरीन खे छिड़ विछड़ करे छॾियो। ॿिए तरफ़ पुलिस वज़ीर हाउस आॾो सरकारी मुलाज़िमनि जे रथियल एहतिजाज खे नाकाम करण लाइ प्रेस क्लब तरफ़ ईंदड़ विंदड़ रस्तनि खे चइनी तरफ़नि खां रुकावटूं विझी बंदि करे छॾियो। एहतिजाज लाइ गॾु थींदड़ सरकारी मुलाज़िमनि तोड़े आम माण्हुनि खे गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ थाणनि ॾांहुं मुंतक़िल कयो। माण्हुनि खे गाॾियुनि मां लाहे गिरफ़्तार करण वारा वीडियोज़ बि सोशल मीडिया ते वायरल थी विया, जिन में ॾिसी सघिजे थो त गिरफ़्तार माण्हू पुलिस एहलकारनि खे हथ ॿधी इलाज कंदे चई रहिया आहिनि त असां एहतिजाज लाइ कोन आया आहियूं, पर पुलिस एहलकारनि संदन हिकु बि न ॿुधी ऐं थाणनि ते मुंतक़िल कयो। जॾहिं त सॼो ॾींहुं प्रेस क्लब जा रस्ता चइनी तरफ़नि खां बंदि रहिया, जंहिं सबबु ट्रैफ़िक खे बि ॾुखियाई पेश आई। ॿिए पासे DRO न मिलण ख़िलाफ़ कराची में एहतिजाज लाइ पहुतल सरकारी मुलाज़िमनि पारां सिंध सरकार जे नुमाइंदनि जी ख़ातिरी खां पोइ एहतिजाज न करण जी शर्त ते पुलिस पारां गिरफ़्तार समूरनि मुलाज़िमनि खे आज़ादु कयो वियो। मुलाज़िम तनज़ीम जे अॻुवाणनि शफ़ीमुंद सठियो, अब्दुर्रहीम भारो ऐं ॿियनि अॻुवाणनि समेत केतिरनि ई माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो हो। हीअ गिरफ़्तारियूं तोड़े जो नई ॻाल्हि न आहिनि, पर इहो बि सच आहे त सिंध सरकार हाणे ज़ुल्म ऐं बर्बरियत जी इंतिहा करे छॾी आहे। कराची प्रेस क्लब अॻियां एहतिजाज लाइ गॾु थींदड़ माण्हुनि खे बि गिरफ़्तार कयो वञे थो। अॻे ईअं आमरियत में थींदो हो, पर हाणे जमहूरी हुकूमत हुजण जी दावा कंदड़नि जे दौर में बि ईअं थी रहियो आहे, जंहिंमां इहा पक थिए पई त हाणे हीअ बि डिक्टेटरशिप ते लही आया आहिनि। मुलाज़िमनि ते थींदड़ तशदुद तोड़े जो नई ॻाल्हि न आहे, पर अलाए छो मुलाज़िम विसारे विहनि था। इहे ई साॻिया मुलाज़िम जॾहिं इलेक्शन थिए थी तॾहिं पीपल्स पार्टी जो पासो झले बीही रहंदा आहिनि। उन्हनि खे इहो यादि करणु खपे त पीपल्स पार्टी उन्हनि सां कहिड़ियूं कहिड़ियूं ज़्यादतियूं कयूं आहिनि। मौजूदा हुकूमत उन्हनि सां केॾियूं ऐं कहिड़ियूं नाइंसाफ़ियूं कंदी पई अचे। आख़िर कुझु त हिसाब किताब थियणु खपे ऐं कुझु त सुजाॻी जा सॾ बि वरनाइणु खपनि ऐं ॿुधाइणु खपे त असां सां हीअ ज़ुल्म हिन हुकूमत में थियो आहे। जेकॾहिं मौजूदा हुकूमत जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ ही हेॾा सारा सरकारी मुलाज़िम का एहतिजाजी जदोजहद नथा करे सघनि, को आवाज़ नथा उथारे सघनि, पर पंहिंजे इलाइक़े में तबलीग त करे सघनि था ऐं ॿुधाए त सघनि था मौजूदा हुकूमत सिंध सां ऐं सिंध जे मुलाज़िमनि सां कहिड़ियूं नाइंसाफ़ियूं करे रही आहे। घटि में घटि हू इलेक्शन वारे दौर में त पुछाणो करे सघनि था ऐं चूंडियल नुमाइंदनि खे चई सघनि था त वोटनि जे दौर में हमदर्द बणिजी आयल अव्हीं असांजा मुजरिम इन करे बि आहियो जो अव्हां जी हुकूमत असां सां हीअ नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि। जेकॾहिं असां पुछाणे वारो अमल शुरू कयो तॾहिं ई कुझु न कुझु इंसाफ़ थी सघे थो, न त हीअ हुकूमत ईअं ई ज़ुल्म जारी रखंदी।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। हीअं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध लंडन वेब टीवी जी सालगिरह 10 अगस्त ते मल्हाईंदा आहियूं। 10 अगस्त नामवर साफ़ी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जे बानी ऐं सिंध जे लाइ मुसलसल जाखोड़ींदड़ इमदाद अली ओढे जो जनम ॾींहुं पिणु आहे। हिन भेरे बि 10 अगस्त ते असीं नाम्यारे साफ़ी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण ऐं जदीद सिंधी साफ़ जे बानी इमदाद ओढो जी सालगिरह ऐं उन सां गॾोगॾु वॉइस ऑफ सिंध लंडन जी पिणु सालगिरह मल्हाए रहिया आहियूं, जंहिंजे हवाले सां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन वॉइस ऑफ सिंध वेब टीवी ते ख़ासि नशरियात नशर कई वेंदी। उन जे हवाले सां जेकॾहिं अमीं के लिखणियूं या वीडियो या ऑडियो पैगाम मोकिलणु चाहियो था त असांखे ज़रूरु ॾियारे मोकिलियो। जेकॾहिं अमीं चाहियो था त रेडियो जी माली मुआवनत बि थी पवे त पोइ अमीं असांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन लाइ इश्तिहार ज़रूरु ॾियो। असीं अव्हां जा इश्तिहार न सिर्फ़ु रेडियो ते पर वेब टीवी ते पिणु नशर कंदासीं। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था नामेरे लेखक जगदेश आहूजा जो लिखियल ख़ूबसूरत लेख जंहिंजो उनवान आहे बानो समालाणी ऐं आज़ादी सां जीअण जो हक़। सुबुह सवेरी जॾहिं अखि खुली त ज़हन जे परदे ते धरती जी धीअ बानो जो चहिरो उभरी आयो ऐं समालाणी नौजवान जे करंदड़ जिस्म मां निकिरंदड़ बेचैन आवाज़ गोया रूह जी रड़ बणिजी सारी हस्ती खे झिंझोड़े विया। गुज़री वियल राति मां सुम्हण खां अॻु सोशल मीडिया ते वायरल थियल उहा वीडियो ॾिठी हुई जेका क़त्ल जे उन वाक़े जो ॾेखाव पेश करे रही हुई जिते शीतल जो बेजान साख़्त जिस्म ऐं समालाणी जो ज़िंदा दर्द सां सड़ी पचंदड़ जिस्म ॿिन्ही ते गोलियूं वसाईंदड़ हिकु अहिड़ो शख़्स जंहिं लाइ सिर्फ़ु दरिंदो लफ़्ज़ चई मां इंसानियत खे बेॾो ई करार नथो ॾेई सघां। उहो को अनोखो या अचरज जहिड़ो वाक़ियो न हो जो इंसान जी समाजी तारीख़ में पहिरियों भेरो पेश आयो हुजे, न ई उनखे कंहिं मख़सूस क़बीलनि क़ौमनि या ख़ासि इंसानी गिरोहनि सां ॻंढे पाण सम्झी सघूं था त मसइलो मक़ामी आहे। हीअ त असां जे इंसानी नस्ल जे हज़ारे सालनि ते पखिड़ियल तारीख़ जो हिकु अहिड़ो वर्जाउ आहे जंहिंमें इंसान पंहिंजे ई हथनि सां इंसान खे क़त्ल कंदो रहियो आहे, कॾहिं इनफ़रादी तौरु त कॾहिं इज्तमाही नस्ल कशी जी सूरत में। अॼु बि दुनिया जी कुंड कुड़िछ में ऐं उन वक़्तु सभ खां घणो फ़लस्तीन में अहिड़ा नाहक क़त्ल जारी आहिनि, कॾहिं इज़त ग़ैर जे नाले ते, कॾहिं मज़हब ऐं अक़ीदे जे नाले ते त कॾहिं क़ौम फ़िरक़े या क़ौमी सलामती ऐं रियासती सोभ जे नाले ते, ऐं पोइ उन्हनि वहशाणनि अमलनि खे पंहिंजे जवाज़नि सां मंतक़ सां इख़लाक़ी दलीलनि सां जाइज़ बि साबित करण जी कोशिशि कई आहे। गोया ज़ुल्म खे सचाई जो लिबास पाए अॼु बि इंसानी जे निगाहनि खे धोखो ॾिनो पियो वञे। हिकु ज़मानो हो जॾहिं मां हर सुवाल जो जवाबु फ़क़्तु किताबनि में ॻोल्हींदो हुअसि या पंहिंजे भरपासे जे माण्हू खां पुछंदो हुअसि, पर हाणे उन सां गॾु मां काइनाती किताब ॾांहुं बि रुजू करणु लॻो आहियां जेका असांजे अंदरि जे विरागी वजदान ऐं उन इलाही दानाई जो नालो आहे जेका कॾहिं तस्वर में त कॾहिं ख़ामोशी में पाण खे ज़ाहिर कंदी आहे। गुज़िरियल राति जॾहिं बानो जो मंज़र ज़हन मां हटण खां इनकारी हो तॾहिं किंग पेरेस्ट जी तस्वीर बि ज़हन में तरी आई। उहो कुझु चाहींदे बि चई न सघंदड़ चहिरो जंहिंजे निगाहनि में सख़्ती हुई, पर ख़ामोश फ़रियाद बि। मूं उन वक़्तु खेसि चयो, सुबुह ॻाल्हाईंदासीं, छो त उन वक़्तु त मुंहिंजे कननि में शीतल खां बि वधीक धरती ते रत सां रंगियल नौजवान समालाणी जे बेआवाज़ पर दिलि चीरींदड़ रड़ गूंजी रही हुई। ऐं जॾहिं सुबुह थी त वरी काइनाती किताब मां किंग पेरेस्ट साम्हूं अची वियो। इंसान खे मारण जो हक़ कंहिं वटि बि नाहे, कंहिंखे मारण जो हक़ कंहिंखे बि हासिलु नाहे। आज़ादी सां जीअण जो हक़ असां सभिनी जो हक़ आहे।
सुपत सिंधु अॼु धरती मां उभरंदड़ हिकु मुहज़ब इंसान जे रूह पंहिंजी हस्तीअ जी सची कहाणी बयानु करणु लॻी। जॾहिं असीं आज़ादु हुआसीं ऐं वाक़ई मुहज़ब हुआसीं तॾहिं न को ॿिए जो ग़ुलाम हो, न कंध ते कंहिं जी बांधी हुजे थी। हर इंसान खे आज़ादी सां जीअण जो हक़ु हासिलु हो। असां वटि न कंहिंजो ख़ौफ़ हूंदो हो, न समाजी क़दरनि जो ॾंड, न रियासत जो डपु, न कानून जी का ज़ंजीर ऐं नई का फ़ौज या ताक़तवर रियासत। छाकाणि त मुहज़ब समाजनि जो अहिड़ियुनि जबरी क़ुवतनि सां कहिड़ो वास्तो। असांजी दुनिया में त उन्हनि जो तस्वर बि कोन हो, छो त जॾहिं इंसानु मुहज़ब ऐं आज़ादु हुजे थो त खेसि न फ़ौज घुरिजे, न पुलिस, न जेलूं, न अदालतूं ऐं न ई उहे ज़ुल्मनि भरियूं रियासतूं, छो त उहे सभु शयूं आज़ादु इंसान खे ग़ुलाम बणाइण जा औज़ार आहिनि। जॾहिं असीं आज़ादु हुआसीं त असीं मुहज़ब हुआसीं, पर जॾहिं असांखे ग़ुलाम बणायो वियो तॾहिं कहिड़ी मुसीबत हुई जेका असां ते न आई। हा, ख़ुशनसीब त उहे हुआ जेके जिप्सी बणिजी विया, जिन खे अवीं आवारा ऐं बेघर सॼियो, पर उन्हनि आज़ादी सां जीअण जो हक़ु न विञायो। हाणे त असांजे जिस्म ते अव्हां जो राज आहे। अमीं चाहियो त असांखे किंग प्रेस्ट सॼियो या मोहन जो दड़ो जी नाचणी, अव्हां जी मर्ज़ी, छो त हाकिम त अमीं थी विया आहियो। ऐं अजीब ॻाल्हि त अमीं ख़ुदि खे मुहज़ब चओ था ऐं साॻे वक़्तु ग़ुलाम बि बणिजो था ऐं ग़ुलाम बणायो बि था। छा अहिड़ियुनि चरियायुनि जी कॾहिं बि कंहिं मुहज़ब समाज खे ज़रूरत पई आहे? मुहज़ब माण्हू त सिर्फ़ु ज़िंदगी जी ख़ुशबू पखेड़ींदो आहे, ॿियनि जी आज़ादी जो एतिराम कंदो आहे। असांखे अव्हां जी बेवसीअ ते रहम बि अचे थो ऐं अव्हां जी सम्झ ते अफ़सोस बि। छा त नाला अव्हां असांखे ॾिना, किंग प्रेस्ट, मोहन जो दड़ो जी नाचणी। छा असां वटि को राजा या पादरी हुयो? असां त हिकु अहिड़े समाज जा माण्हू हुआसीं जेको न सिर्फ़ु आज़ादु हो पर मुहज़ब बि हो, जिते हर माण्हू आम हूंदे बि ख़ासि हूंदो हो। ख़ासि इन करे जो हूअ पंहिंजी मर्ज़ी सां जीअंदो हो ऐं ॿियनि जी मर्ज़ी, ख़ुशी ऐं आज़ादी जो एतिराम कंदो हो। असीं अव्हां जी ग़ुलाम न हुआसीं, न जिस्मानी न रूहानी। राजा जी ज़रूरत ग़ुलाम समाजनि खे हूंदी आहे ऐं पादरी त फ़क़्तु उन्हनि लाइ हूंदो आहे जेके रूह जा ग़ुलाम हुजनि। ऐं हा, अव्हां औरत खे छा सम्झी छॾियो आहे, ऐं बदकिस्मती सां अव्हां जे समाज जी औरत बि पाण खे उहो ई सम्झे वेठी आहे जेको अव्हां उन लाइ तइ कयो आहे। मोहन जो दड़ो जी औरत बाबति अव्हां जो तस्वर बि गुमराह आहे। नालो बि अव्हां ई रखियो ऐं पोइ उन नाले ते पाण में विढ़ो था। मोहन दड़ो आहे या मोहन जो दड़ो? हर ॻाल्हि ते झगड़ो, हर इख़्तिलाफ़ ते रत वहाइण लाइ हिकु नओं जवाज़। अमीं त आम माण्हू जी सॼी तस्वीर मिसारे छॾी आहे। ख़ासि बणाइण जे अमल में डांसिंग गर्ल, मदर गॉडेस, नाचणी, देवी माउ वग़ैरह वग़ैरह। जॾहिं त अमीं चङी रीति ॾिसी सघो था त हीअ त औरत जी आज़ादी जी अकासी कंदड़ असांजे फ़न जो शाहकार आहे। अहिड़ो फ़न जंहिंजी तख़लीक़ असांजी धरती ते आम रिवाजी ॻाल्हि हुई ऐं किथे कंहिंखे इहो हक़ु हासिलु हो त हूअ कंहिंखे मारींदो। असांजी शीतल आख़िर कहिड़ो ॾोह कयो, रुॻो इहो चवण त तोखे फ़क़्तु गोली हणण जी इजाज़त आहे, उन खां वधीक न। न, कंहिंखे बि न, कंहिं बि सूरत में कंहिंखे मारण क़तल करण जी इजाज़त न आहे। हा, ठीकु आहे, असांजी शीतल पंहिंजी मुहज़ब तहज़ीब जी लाज रखंदे ग़ुलामी ऐं ज़िलत जी ज़िंदगी खां बाइज़त मौत खे तरजीह ॾिनी। पर हाणे अव्हां खे विढ़णो पवंदो हर मुहज़ब मर्द खे, हर मुहज़ब औरत खे आज़ादी सां जीअण जे हक़ लाइ विढ़णो पवंदो। उन लाइ त ज़िंदगी जे ख़ुशियुनि खे पंहिंजी धरती ऐं समूरे जहान में विरहाए सघिजे। असीं अव्हां जा रखियल नाला मोहन जो दड़ो, मेहरगढ़ जा वासी। हा, असीं अव्हां लाइ दुआगो आहियूं, अव्हां लाइ जेके आज़ादी सां जीअण जे हक़ लाइ विढ़ी रहिया आहियो, जेके ॿियनि जी आज़ादी, मर्ज़ी ऐं ख़ुशी जो एतिराम करियो था। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जगदेश आहूजा जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रते अदेरे जी मासूम दुआ जे क़त्ल वारे वाक़े बाबति असगर नूनारी लिखियो। असां जंहिं समाज में साह खणी रहिया आहियूं उते हर घड़ी हर पल को नओं ज़ुल्म इंसानी ज़मीर खे झंझोड़े थो। पर हिन भेरे रते देरे में हिकु अहिड़ो वहशियाणो वाक़ियो साम्हूं आयो आहे जंहिं असांजे दिलनि में सोग जा सूर पोखे छॾिया आहिनि।
मासूमियत जी मूरत 15 वरनि जी मस्तानी निगरी दुआ धीअ ग़ुलाम हैदर अबड़ो जेका पाण ज़हनी माज़ूरी जे अज़ाब में मुब्तला हुई इंसानी शक्लनि में लिकियल दरिंदनि जे हथां इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणिजी आख़िरकार ज़िंदगी जी जंग हाराए वई। दुआ जेका पंहिंजी ज़हनी माज़ूरी सबबु दुनिया खे सम्झण खां बि क़ासिर हुई ऐं जंहिंजो ज़हनी तवाज़न बि दुरुस्त न हो, पंहिंजी ज़हनी माज़ूर माउ जी अकेली औलाद जीअण जे लाइ अकेलो सहारो हुई। संदसि पीउ अॻु में ई हिन जहान मां लाॾाणो करे चुको हो ऐं संदसि नाबीन मामो असद अबड़ो हुन जीअं ई संदसि माउ जी किफ़ालत जो बार खणी रहियो हो। उहा निढड़ी दुआ जेका पंहिंजी बेवसी वारी हालत में बि पंहिंजी मस्तानी मावले उमेद जो सिजु हुई 11 जुलाई ते सुबुह जो 10 वॻे पंहिंजे घर खां पाड़ जे दुकान तां कुझु शइ वठण लाइ निकिरी वई। पर उहा मासूम निगरी जेका पंहिंजी सादगी ऐं बेवसी में गुम हुई वैशी जवाबदारनि जे वर चढ़ी वई। सॼो ॾींहुं ऐं छंछर जी राति हू ग़ाइबु रही। संदसि वारसनि पुलिस खे फ़ौरी इतला कयो, पर अफ़सोस जो पुलिस तरफ़ां ॻोल्हा लाइ के बि ख़ासि क़दम न खयां विया। आख़िरकार छंछर जी सुबुह जो वारसनि खे इतला मिलियो त तव्हांजी निगरी स्टेडियम जे पोयां लावारस हालत में पियल आहे। उन गुमशुदगी जे सॼे वक़्त में मासूम दुआ ते छा गुज़रियो, उहो दर्द, उहो अज़ाब हू पंहिंजी ज़हनी माज़ूरी सबबु ॿुधाए बि न सघी। ऐं पोइ हूअ हिन बेहस समाज खां कावड़जी हमेशह लाइ ख़ामोश थी वई। संदसि नाबीन मामे असद अबड़ो जेको दुआ ऐं संदसि माउ जी किफ़ालत जो ज़िम्मेवार हो, लुड़कनि में ॿुॾियल दिलि सां चवंदो रहियो, गुमशुदगी खां पोइ असां हुनखे शहर जे घटियुनि में दीवान वांगुरु ॻोल्हियोसीं, पर को ॾस पतो न पियो। हीअ लफ़्ज़ न रुॻो हिकु मामे जी बेवसी जी पुकार आहिनि, पर सॼे समाज लाइ हिकु खुलियल चैलेंज आहिनि। हिकु नाबीन इंसानु जंहिंजूं अखियूं दुनिया जे रंगनि खां महरूम आहिनि, पर उनजे दिलि में मोहबत ऐं बेचैनी जा समुंड छोलियूं हणी रहिया हुआ। हुन पंहिंजी निढड़ी भाणेजी खे ॻोल्हण लाइ हर मुमकिन कोशिशि कई, पर शहर जी बेहसी ऐं नाइंसाफ़ी हुन जे उमेदनि खे उदाहु करे छॾियो। दुआ जी माउ जेका पाण बि ज़हनी माज़ूरी जे अज़ाब में मुब्तला आहे, पंहिंजी अकेली औलाद जे विछोड़े खां पोइ रुॻो हिकु पुकार करे पई त मूंखे मुंहिंजी दुआ वापसि आणे ॾियो। हू इंसाफ़ जी घुर बि नथी करे सघे, छो त संदसि टुटल ज़हन में रुॻो दुआ जे मासूम चहिरे जी यादि आहे। उहा पुकार, उहा बेवसी असांजे समाज जे मुंहं ते सुवालिया निशान आहे। छा असांजो मुआशिरो एतिरो बेहस थी चुको आहे जो हिकु ज़हनी माज़ूर माउ ऐं हिकु नाबीन मामे जी पुकार बि उनखे नथी जाॻाए। वाक़े खां पोइ दुआ खे बेहोशी जी हालत में तालका इस्पताल रतोदेरो खां लाड़काणे जे ट्रामा सेंटर में दाख़िल कयो वियो। संदसि निढड़ो जिस्म जेको अॻु में ई ज़हनी माज़ूरी जे तकलीफ़ुनि में घेरियल हो, ज़ुल्म जे ज़ख़्मनि हेठि दॿिजी वियो। हू ॾींहुं राति बिस्तरे ते तकलीफ़ुनि जे अज़ाब सां विढ़ंदी रही। आख़िरकार छंछर ऐं आचर जे विच वारी राति जॾहिं दुनिया सुतल हुई, दुआ ख़ामोशी सां बिना का आवाज़, बिना का शिकायत हिन ज़ालिम दुनिया खे अलविदा चई वई। पोस्टमार्टम लाड़काणे खां पोइ तालका इस्पताल रतोदेरो में कयो वियो। क़ानूनी कार्रवाई मुकमल थियण खां पोइ दुआ जो निढड़ो लाश संदसि वारसनि हवाले कयो वियो, जेको सवें आलिन अखियुनि सां मुबारक शाह क़ब्रिस्तान में मिटी माउ हवाले थी चुको। पर उन दफ़न सां सिर्फ़ु हिकु जिस्म न, पर मासूमियत, तहफ़ुज़ ऐं इंसानी शर्म बि दफ़न थी विया। दुआ जी माउ जंहिंजी ज़हनी हालत अॻु में ई ख़राबु हुई, हाणे हिन सदमे खां पोइ मुकमल तौर ते टुटी पई आहे। हाणे हिन सदमे खां पोइ हू बेवसी जी अलामत बणिजी वई आहे। संदसि दिलि ऐं ज़हन में हाणे रुॻो दुआ जी यादि ऐं ग़म जा पाछा आहिनि। दुआ जा ख़्वाब, संदसि मुस्तक़बिल, संदसि उमेदूं सभु कुझु लुटिजी वियो आहे। बाक़ी रहियो आहे त रुॻो दर्द, सवाल ऐं इंसाफ़ जी अणटुट उमेद। पर असांजो मुआशिरो हू ख़ामोश तमाशाई बणियलु आहे। हिकु अहिड़ी निगरी जेका ज़हनी माज़ूरी सबबु पंहिंजो पाण खे बि न बचाए सघे, जंहिंजी माउ ऐं मामो पंहिंजी बेवसी में ॿुॾल आहिनि, उनजे लाइ बि असांजो समाज जाॻण लाइ तयारु न आहे। असांजी बेहसी दुआ जे दर्द खे वधीक गहरो करे थी। असांजी ख़ामोशी ज़ालिम जी मदद करे थी। छा असीं अहिड़े समाज जा हिसो आहियूं जेको हिकु ज़हनी माज़ूर निगरी जी पुकार खे बि नज़रअंदाज़ करे थो? पुलिस जी रिपोर्ट मूजिबि हिन वैशाणे वाक़े में मुलविस मुख्य जवाबदार
रिज़वान उर्फ़ कालू लोहर जेको रते दरे जे सिम नाले पाड़े जो रहवासी आहे, सीलरा लाड़े वटि पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे। पर दुआ जे मामे आमिर पुट मुनवर अली जी फ़रियाद ते दाख़िल FIR में हिकु ॿियो अणसुञातल जवाबदार पिणु नामज़द आहे, जेको अञा ताईं कानून जी गिरफ़्त खां ॿाहिरि आहे। हीउ वाक़ियो असां सभिनी खे सोचण ते मजबूर करे थो, छा हिकु जवाबदार जे मरिजण सां इंसाफ़ मुकमिल थी वियो? छा दुआ जहिड़नि मासूम ऐं माज़ूर न्याणियुनि लाइ तहफ़ुज़ जा दरवाज़ा बंदि रहंदा? छा असांजो समाज निज़ाम अञा बि अहिड़नि ज़ुल्मनि खे रोकण में नाकाम रहंदो? छा असांजी बेहसी दुआ जी माउ ऐं मामे जे दर्द खे नज़रअंदाज़ कंदी रहंदी? हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं असगर नूनारी जो लिखियल लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु शहीद मुश्ताक ख़ासखेली जी वरसी मल्हाई पई वञे। 24 जुलाई 2009 ते जीअं सिंध क़ौमी मुहाज़ पारां सोराब ॻोठ कराची में दहशतगर्दनि तां शहीद थियल ज़ुल्फ़कार मलाह जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सोराब ॻोठ वटि धरणे ते थियल हमले में शहीद थींदड़ शहीद मुश्ताक जी अॼु वरसी ते खेसि भेटा पेश करण लाइ असीं अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था अली नवाज़ आरिसर जो लिखियल ख़ूबसूरत लेख। जवानी जो मौत ॾाढो तड़पाईंदड़ हूंदो आहे, पर जवानी में हिकु अज़ीम मक़सद लाइ शहादत ख़ुशनसीबी हूंदी आहे। सिंध जी क़ौमी तहरीक जे हिन क़ाफ़िले में केतिरनि ई सुरिह पुटनि जाम शहादत नोश कयो आहे। हिन क़ाफ़िले जा केतिरा ई कुंदर कुठा विया आहिनि, पर हीउ क़ाफ़िलो आहे जेको खुटे नथो, ॾींहों ॾींहुं वधंदो रहे थो। सिंध जे सरमोड़ शाइर उस्ताद बुख़ारी केॾो न ख़ूब चयो आहे, छो किथे रुकजूं रफ़ीक़ो इर्तका रुकजे नथी, ज़िंदगी जी आरज़ू में जुस्तजू थकिजे नथी, साथियो संदरा ॿधो हलंदा हलो वधंदा हलो, पाण छो बीही रहूं दुनिया जॾहिं बीहे नथी। दुनिया सां कुल्हो मिलाए हलण जा वचन वरजाईंदड़ हिन क़ाफ़िले जा नौजवान जेके पोइते मोटण खे मेणो सम्झंदड़ अञा बि अॻभरा काहींदा वतन। जेतोणीकि हिन क़ाफ़िले जी अॻुवाणी कंदड़ केतिरनि ई कुंदरनि खे अब्दी निंड सुम्हारियो वियो आहे, पोइ बि हीउ क़ाफ़िलो हुड़क हलो धीमा हलो हलंदा रहो। जे हिकिड़ो सुम्हे थो त ॿियो वधे अची उन जी अॻुवाणी करे थो। मूं किथे पढ़ियो आहे त बरे सग़ीर जी तहरीक आज़ादी दौरान जॾहिं महात्मा गांधी विदेशी शयुनि जे वापराइण खां मना कई हुई ऐं पंहिंजी धरती जी मिटी में लूणु कढी माण्हुनि खे चयो हुआ त हीअ तव्हांजी मिटी जी मिरास आहे, तव्हां छो पिया अंग्रेज़नि जे कारखाननि मां तयारु कयल लूणु वठो। तॾहिं फिरंगी सरकार महात्मा गांधी खे गिरफ़्तार कयो हो। महात्मा गांधी गिरफ़्तार छा थियो, पूरो बरे सग़ीर जाॻी पियो हो। जेल जे ॿाहिरां माण्हुनि जा अंबोह गॾु थी विया हुआ। गोरी सरकार जा सिपाही माण्हुनि खे मारे मारे थकिजी पिया। हिकु माण्हू किरंदो हो त वरी ॿियो वधी अची उन सिफ़ में बीहंदो हो। अहिड़ी तरह ही तहरीक लूण मुठ तहरीक जे नाले सां मशहूरु थी ऐं गोरे सरकार खे मजबूर थी गांधी खे आज़ादु करणो पियो। सिंध जी क़ौमी तहरीक बि ईअं आहे जो हिकिड़ो किरे थो त ॿियो वधी उन क़ाफ़िले जी अॻुवाणी करे थो। साईं GM सैयद जे शुरू कयल क़ौमी क़ाफ़िले जो हिकु सिपाही ठटे जाओ मुश्ताक ख़ासखेली बि शाद जे उन दर्जे ते पहुची पंहिंजी अमड़ सिंध लाइ साह ॾेई सरव थियो। मुश्ताक ख़ासखेली 17 जनवरी 1979 ते सिंध जी राजधानी वारे ज़िले ठटे जे हिकु निडड़े शहर घारे में हिकु ग़रीब घराणे में जनमु वरितो। संदसि वाल जो नालो मोहम्मद मूसा ख़ासखेली आहे, जेको हिकु पोहरियत हो। पोहरियत पीउ जो पोहरियत पुटु एॾे वॾे दर्जे ते पहुचंदो इहो कंहिं थे जातो। हुन इब्तिदाई तालीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल घारे में वरिती, मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल घारो मां पास कयाई। डिग्री कॉलेज मकली मां 2005 में इंटर जो इम्तिहान पास कयाई। हिन कॉलेज में तालीम हासिल करण दौरान जीअं सिंध लतीफ़ संगत में शमूलियत कई ऐं साॻे दौर में घारे शहर में यंग वेलफेयर एसोसिएशन नाले हिकु समाजी तनज़ीम जो बुनियादु पिणु विधाई।
हिन शुरू में घर जी चुल्ह ॿारण लाइ मुख़्तलिफ़ मज़दूरियूं कयूं। पोइ दर्ज़ को कमु सिखियो ऐं मेहराण टेलर जे नाले सां दर्ज़ को दुकान बि खोलियाईं ऐं सिंध दर्ज़ी एसोसिएशन जो बुनियादु विझी पाण जो जनरल सेक्रेटरी थियो। मुश्ताक ख़ासकेली खे सियासत विरसे में मिली। संदसि मामो डॉक्टर निज़ामुद्दीन ख़ासकेली GA सिंध स्टूडेंट्स फेडरेशन यानी जसाफ जो सरगर्म कारकुन हो ऐं सियासी सरगर्मियुनि करे केतिरो अरसो जेल बि भोॻियो हुअईं। मुश्ताक ख़ासकेली शुरूआति में त GA सिंध में हमदर्द तौरु शामिलु थियो ऐं पंहिंजे रोज़गार सां गॾु GA सिंध जे जलसनि में हमदर्दी तौरु हिसो वठंदो हो। पर पोइ आज़ादी जे नारनि आज़ादी जे ॻाढ़े झंडे जे तजसुस हुनखे क़ौमी तारीख़ ॾांहुं छिके आंदो। पाण पंहिंजा धंधा धाड़ियूं छॾे 27 जुलाई 1999 ते GA सिंध क़ौमी मुहाज़ में शमूलियत इख़्तियार कई। हीअ कुल वक़्ती कारकुन हो नज़रियाती वर्कर तौरु उभरियो। हिन पहिरियां जिस्कम घारो यूनिट जी ऑर्गेनाइज़िंग कमेटी जो मेंबर, पोइ घारे यूनिट जो फिनांस सेक्रेटरी, घारे यूनिट जो सदर, तालके मीरपुर साकरे जो डिप्टी ऑर्गेनाइज़र ऐं पोइ चीफ ऑर्गेनाइज़र मुक़ररु कयो वियो। खेसि जस्कम ज़िले ठठे जो फिनांस सेक्रेटरी पिणु मुक़ररु कयो वियो। शहीद मुश्ताक ख़ासकेली पंहिंजी ज़िंदगीअ जे मुख़्तसर अरसे में खोड़ सारा क़ौमी कम कया, जिन में पाण जी खोड़ ख़िलाफ़ केतिरा ई भेरा मुज़ाहिरा कराइण, बलूचिस्तान में फ़ौजी ऑपरेशन ख़िलाफ़ एहतिजाज कराइण, क़ौमी कारकुननि जी गुमशुदगी ख़िलाफ़ एहतिजाज करणु सुमेत हुन केतिरा ई कारनामा सर अंजाम ॾिना जेके कंहिं बि सूरत में विसारे नथा सघजनि। 24 जुलाई ते खेसि शहीद कयो वियो। 24 जुलाई 2009 ते GA सिंध क़ौमी मुहाज़ पारां सोराब ॻोठ कराची में दहशतगर्दनि हथां शहीद थींदड़ ज़ुल्फ़कार मलाह जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ धरणो हणण जो ऐलान कयो वियो, जंहिंमें शरीक थियण लाइ जस्कम चेयरमैन बशीर ख़ान कुरैशी जी अॻुवाणी में काफ़िलो गुलशन हदीद खां निकितो हो। मुश्ताक ख़ासकेली बशीर ख़ान सां गॾु गाॾी में वेठल हो त कुझु पंध अॻिते हलण खां पोइ सरकारी दहशतगर्दनि मथस फायरिंग कई, जंहिंमें मुश्ताक ख़ासकेली बशीर ख़ान खे बचाईंदे अॻियां थियो त गोली संदसि जंग में लॻी। हीअ फौरी तौरु गाॾी में लथो ऐं पंहिंजे पिस्टल सां गोलियूं हलाईंदड़नि मथां फायर कया, जंहिंजे नतीजे में हिकु हमलियावर मौक़े ते मरी वियो। उन बाद बशीर ख़ान जे गार्डनि ऐं ॿिनि कारकुननि पिणु फायरिंग कई, जंहिंमें ॿियो हमलियावर ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंखे पकड़ियो वियो। मुश्ताक घणो रत वहण करे सख़्तु ज़ख़्मी थी पियो हो। खेसि तिबी इमदाद लाइ फौरी तौरु बतूल इस्पताल पहुचायो वियो। उतां जवाबु मिलण खां पोइ खेसि जनाह इस्पताल आंदो वियो, पर मुश्ताक अॻु में ई पसाह पूरा करे चुको हो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुश्ताक ख़ासकेली खे भेटा पेश करण लाइ अली नवाज़ आरिसर जो लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त, इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन